असांजी पूरी सिंध में सिंध जे हर नंढे वॾे शहर में अॼुकल्ह जेको केमिकल मिलियल खीर पियो इस्तेमालु थिए त इन जो कारोबार जेको ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, घटिजण जे बजाय इन जो कारोबार वधी रहियो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा केस सिंध जे तक़रीबन शहरनि मां उहे रिपोर्ट थी रहिया आहिनि। जीअं अॼुकल्ह शिकारपुर में इहो मसइलो हली रहियो आहे त केमिकल मिलियल खीर जेको आहे सो माना उहो बाक़ाइदे पंहिंजो उनजो विकिरो थी रहियो आहे। ऐं इन ॻाल्हि जो नोटिस उतां जे पंहिंजो जज साहब बि वरितो आहे ऐं डीसीअ बि वरितो आहे। उन्हनि जे दरमियान बि इहे टॉक्स हलिया पए। उनखां अलावा जेकंबाद में मसइलो थियो ऐं जामशोर में प्रॉब्लम थियो, कंदकोट जेका पंहिंजो कंदकोट साइड में इहो मसइलो थियो ऐं कुझु वक़्तु अॻु में लाड़काणे में जेको प्रॉब्लम थियो त उन्हनि जी निशानदेही बि कई वई। ऐं हालांकि अहिड़े क़िस्म जा जेके मसइला पंहिंजो थी रहिया आहिनि त असांजा जेके दोस्त आहिनि सोशल वर्कर इन जूं वीडियोज़ जेके आहिनि त माना उहे अपलोड बि कनि था ऐं सोशल मीडिया ते पंहिंजो असांखे ॿुधाइनि बि था, इंडिकेट बि कनि था, निशानदेही बि थिए थी त बाबा शहरनि में केमिकल मिलियल खीर जेको आहे सो माना उनजो कारोबार ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे, घटिजे नथो। जेकॾहिं ॾिठो वञे त माना इहो जेको बिज़नेस आहे त असांजी सिहत खे तमामु घणो माना उहो डैमेज करे रहियो आहे केमिकल मिलियल खीर। अॼुकल्ह मां खे ॿुधाईंदो हलां त हर थर्ड पेशेंट उहो गैस्ट्रिक प्रॉब्लम मां सफ़र करे रहियो आहे त डेफिनेटली इहो बि उनजो हिकिड़ो सबबु चई सघिजे थो त केमिकल मिलियल खीर जे करे असांजो मादो ख़राबु थिए थो, सिहत ख़राबु थिए थी ऐं उनखां अलावा लिवर डैमेज थिए थो, किडनीज़ डैमेज थियनि थियूं। ओवरऑल मतिलबु असांजी सिहत जेको आहे त उहा तबाह ऐं बर्बादु पंहिंजो थिए थी। त हाणे दोस्तो चवण जो मक़सदु इहो आहे त इहो जेको बिज़नेस पंहिंजो ॾींहों ॾींहुं वधंदो वञे थो त असांजा इदारा माना उहे पंहिंजो एक्टिव एॾो छो न पिया थियनि। मोस्टली ईअं थो चवनि त केमिकल मिलियल खीर जेको आहे सो होटलनि ते इस्तेमालु थो थिए ऐं जेकी माण्हू होटलिंग पिया कनि या होटलनि ते वञी चांहि था पीअनि त पंहिंजो उन्हनि खे अवॉइड करणु घुरिजे। पर मां ईअं चवंदुसि त इहो केमिकल मिलियल खीर न फ़क़ति होटलनि ते पंहिंजो इन जो उते पंहिंजो चांहि में इस्तेमालु थी रहियो आहे, पर जेके मेन जा वाड़ा आहिनि या जिन जॻहियुनि ते खीर विकिरो थी रहियो आहे त उते बि माना पंहिंजो केमिकल मिलियल खीर असांखे मिले थो। ऐं जॾहिं उहो खीर वठी असां घर अचूं था त पंहिंजो असांजूं फैमिलीज़ मुतासिर थियनि थियूं, असांजा ख़ानदान मुतासिर थियनि था, यानी की असांजा शहर जेको आहे सो इन लपेट में अची था वञनि। हाणे दोस्तो चवण जो मक़सदु इहो आहे त जेका असांजी गवर्नमेंट हूंदी आहे उनखे तव्हां असां सभई जेको वोट ॾेई करे उन्हनि नुमाइंदनि खे ऐवाननि ताईं पहुचाईंदा आहियूं। सिर्फ़ु इन जे करे पहुचाईंदा आहियूं त उहे ऐवाननि में अची करे ऐं असांखे रिलीफ प्रोवाइड करण जे लाइ पंहिंजो जा खोड़ीनि ऐं वधि में वधि असांखे रिलीफ प्रोवाइड कनि, इहो ई असां सभिनी जो ऑब्जेक्टिव हूंदो आहे। पर इंतिहाई अफ़सोस सां थो चवणो पए त जिन माण्हुनि खे असां वोट ॾेई करे ऐवाननि ताईं पहुचायूं था त उहे ऐवाननि में पहुची करे उते लेज़ी था थी वञनि ऐं उन्हनि खे अवाम जे मसइलनि जी ख़बर ई नथी पए त शहरनि में छा थी रहियो आहे। ऐं उते जेके वेठल इदारनि में माण्हू आहिनि त डेफिनेटली जॾहिं तव्हांजी बैड गवर्नेंस हूंदी, हुकूमत वारा लेज़ी थी वेंदा त इदारनि में करप्शन वधंदी वेंदी ऐं उहे कम चोर थींदा, सुस्त थींदा, कायल थींदा ऐं उहे पंहिंजनि कमनि ॾांहुं कंहिं बि क़िस्म जो तवजो न ॾींदा। जॾहिं बैड गवर्नेंस थिए त इदारा फेल थींदा ऐं जॾहिं इदारा फेल थींदा त अहिड़े क़िस्म जूं शयूं असांखे मार्केट में ज़रूरु मिलंदियूं। हालांकि ॾिठो वञे त इहो पंहिंजो फूड कंट्रोल अथॉरिटी वारनि जो कमु आहे, प्योरली उन्हनि जो कमु आहे त जिते ॿियो नंबर बिज़नेस हली रहियो आहे केमिकल मिलियल खीर पंहिंजो
हले थो या जेको आहे सो ख़राबु चांहि थी हले, ॿियो नंबर चांहि थी हले, ऐं उन खां अलावा जेको आहे कन्फेक्शनरी जेको आहे सो माना इहे ॿारनि में ठाहे करे ॿारनि में उहे सेल थियूं कयूं वञनि, या आइसक्रीम वग़ैरह जेके बि शयूं अचनि थियूं, त इन में फूड कंट्रोल अथॉरिटी वारनि जो कमु आहे त इहो उन्हनि ते जेको आहे सो नज़र रखनि ऐं इन्हनि शयुनि ते कंट्रोल कनि। ऐं उन खां पोइ असांजी जेका लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे, जंहिंमें असांजो डिप्टी कमिश्नर थी वियो ऐं कमिश्नर थी वियो, ऐं उन खां अलावा कोर्टूं बि इन ॻाल्हि जो नोटिस वठी सघनि थियूं। शिकारपुर में जेको जज साहब नोटिस वरितो, त मूंखे इंतिहाई ॾुख सां थो चवणो पए त असांजा इदारा इन हवाले सां इनएक्टिव आहिनि ऐं उहे कंहिं बि क़िस्म जो पंहिंजो अहिड़ो तदारक नथा कनि। ऐं जिते जिते इन जी निशानदेही थिए थी, जीअं रिसेंटली लाड़काणे में निशानदेही कई वई, त उहे एॾा ताक़तवर माण्हू हुया जो इंतिहाई ॾुख सां थो चवणो पए त हुकूमत बि उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जो एक्शन हींअर ताईं नाहे खयो। ऐं पूरी सिंध जे शहरनि में इहो ॿियो नंबर केमिकल खीर जेको आहे सो माना इन जो विकिरो थी रहियो आहे। मां जेके बि रिस्पॉन्सिबल इदारा आहिनि उन्हनि खे वंस अगेन मां गुज़ारिश थो कयां त खुदारा अवाम जी जेको आहे सो बहितरीअ जे लाइ, उन्हनि जी सुठी सिहत जे लाइ ऐं पंहिंजे हिन अवाम खे बचाइण जे लाइ खुदारा जेके माफिया वारा माण्हू आहिनि, जेके ॿियो नंबर कारोबार कनि था, ख़राब माण्हू आहिनि जेके ॿियो नंबर कारोबार करे इंसानी ज़िंदगियूं जेके आहिनि त उहे पंहिंजो तबाह ऐं बर्बाद करे रहिया आहिनि, त उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खणो, उन्हनि खे सज़ा ॾियो ऐं अहिड़े नंबर 2 बिज़नेस ते जेको आहे सो माना कंट्रोल कयो न हले। ऐं उन खां पोइ वंस अगेन मां हुकूमत खे पंहिंजो हिकिड़ी नुमाणी गुज़ारिश कंदुसि त खुदारा पंहिंजनि इदारनि खे ऑन कयो ऐं उन्हनि खे टाइट कयो त उहे अहिड़ो कमु कनि जीअं पंहिंजो इदारनि जी बि साख बहाल थी वञे ऐं तव्हांजो नालो बि थिए ऐं हीअ कम्युनिटी बि बचे, तव्हांजी